नमस्ते। अॼु जे हिन सिंधी प्रोग्राम में तव्हां सभिनी जो हार्दिक स्वागत आहे। हिन सिंधी प्रोग्राम में शादी जीवन जी हिकु नई शुरूआत, जंहिंमें तव्हां ॾिसंदव सिंधी संस्कृति परंपरा अनुसार गुरुअ साहब जो घर में अचणु, भोग साहब जो नज़ारो, मंगणे जी मौज, विधीअ सां कयल साठ सुगन, मेहंदीअ जी मस्ती ऐं शादीअ जा शादमाना। अचो त पहिरियों गुरु साहिब ते मथो टेके इहा अरदास कयूं कि हे सभु कार्य बिना विघन जे पूरा थियनि। लक्ष्मी खड़ी तुम्हारे द्वार, सब देगा मिल करो मुस्कान। लक्ष्मी खड़ी तुम्हारे द्वार, सब देगा मिल करो मुस्कान। बोल गुरु नानक देव की जय। दयावी माए तुम्हारी गति मत तुम्हें जाने, नानक दास सदा कुर्बानी। तुझागी अरदास हमारी, जीव बिन सब तेरा, कहो नानक सब तेरी वड्याई, कोई नाम न जाने मेरा। तीनी ताप निवारा दुखंतास कराय, गुर अर्जन हर गोबिंद समराओ श्री राय। श्री हर किसिम ध्याये, जिन डिठे सब दुख जाय, गुरु तेग बहादुर सिमरिए, घर नौ निध आवे धाय। धन धन दसवां पातशाह श्री गुरु गोबिंद सिंह जी महाराज, सोढ़ी सुल्तान पंथ के वाली कलगी वाले, धर्म के रक्षक सर्व थाई होए सहाय, सर्व थाई होए सहाय। सत श्री अकाल पुरख जी का ध्यान धर के बोलो जी साहब। हाजरा हजूर जायरा जहूर, कलयुग के जहाज जागनी बोली। चार साहिबजादे पंच प्यारे, 40 मुक्ता की कमाई का ध्यान धर के बोलो जी सत श्री अकाल। अपने अपने माता पिता, अपने अपने गुरुदेव के चरणों कमलों का ध्यान धर के बोलो जी सत श्री अकाल। जपियों तपियों हठियों की कमाई का ध्यान धर के बोलो जी सत श्री अकाल। सर्वे नदियों गंगा जमुना गोदावरी सरस्वती कृष्णा कावेरी अमृतसर तरन तारण दुख निवारण पुष्कर राज के दर्शन दीदावर ध्यान धर के बोलो जी सत श्री अकाल।
सदाई जोड़ो वदन वसंदो रहे, फलंदो फुलंदो रहे, पंहिंजो पाण में प्रेम जी रहिजी अचे। हे गुरु बाबा तव्हांजे गरदास सचानंद हुकूमत राय जवाहरलाल जी अरदास, राम जी अरदास, कोटन दास ठाकुर दास जी अरदास, जवाहरलाल आहूजा चंदवानी जी अरदास, सुंदरी बाई जी अरदास, कविता जी अरदास, शील जी अरदास, जेका संगत तव्हांजे हुज़ूर में हथ जोड़े अरदास करा रही आहे। हे गुरु बाबा सभी मनोकामना पूर्ण कजो। सोरठ महिला पंजवान धन गुरु अर्जन देव सफल आपकी सेव। गुर पूरे चरनी लाया हर संग सहाय पाया। जय जाइए तहाँ सुहेले कर कृपा प्रभु मेले। सतनाम सरवाय गुरु जिय के संग सहाय रहा। नारायण प्राण आधारा हम संत जनारे नारा। पतित पुनीत कर लीने कीर्तन गाइए बावन जो नी पाइए। पाठ साहिब निर्विघ्न समापत थियो। साईं जन जी महर थी। हींअर ख़ुशीअ जो मौक़ो आहे। प्रसाद सभिनी खे ॾेई मुंहुं मिठो करायो थो वञे। मिटनि माइटनि घर जे भातियुनि खे सिक ऐं श्रद्धा सां साईंअ जो भोग लॻायल प्रसाद विरायो थो वञे। ही जंहिंजी शादी आहे कुंवार ऐं छोकिरो, उहे ॿई पहिरें पई साईंअ खां रहमत घुरी रहिया आहिनि, आसीस वठी रहिया आहिनि। पाठी साईं जो प्रसाद सभिनी आयलनि महिमाननि खे ॾेई रहियो आहे। महिमान साईं ते मथो टेके आशीर्वाद वठी रहिया आहिनि। साईं सभ ते महर करे, इहा ई सभिनी जी मनोकामना आहे। जिन जे घर में साईं आयल आहे उहे झोल झले आशीर्वाद ऐं प्रसाद वठी रहिया आहिनि। साईं जन जो वासो साईं जा चरण सॼे घर में घुमनि। इन लिहाज़ खां गुरु साहिबनि जी सवारी पूरे घर में हर हिक रूम में साईं खे घुमायो वञे थो। इन्हनि ई मनोकामनाउनि सां त साईं पंहिंजे रहमत जा मींहुं, पंहिंजे आशीर्वाद जो हथ हमेशह असांजे मथां रखे। सुख शांतीअ जो घर में निवास थिए। इहा ई सभिनी जी मनोकामना आहे त प्रभु हमेशह ख़ुशियुनि जा भंडारा भरियूं रखे। गुरुअ जी सवारी पूरे घर में घुमाई वञे थी। ही सवारी ॿाहिरि निकिरे थी। दर ते गुलनि जा हार तव्हां ॾिठा। इहो तोरण हिकु शुभ निशानी आहे। साहिबनि जे वञण वक़्तु रस्ते ते पाणी छिटियो वञे थो। जी पूरो थियो हींअर प्रोग्राम भोग साहिब जो। हींअर सभु भोजन प्रसाद सम्झी वरताए रहिया आहिनि। आयल महिमान, मिट माइट, घर जा भाती सभु गॾिजी करे साईं जो प्रसाद, गुरु साहिबनि जो प्रसाद प्रीति भोजन सम्झी वरताए रहिया आहिनि। हीअ आहे बतियुनि जी झिरमिर। हिते घोट कुंवार हिक ॿिए खे मुंडी पाए करे जीवन भर जो नातो जोड़ींदा। जी हा, ही आहे बतियुनि जी झिरमिर। आसमान जा सितारा गोया ज़मीन ते आयल आहिनि। हीअ आहे नौजवान जोड़ो जंहिंजो अॼु मङणो आहे, जंहिंजी मुंडी जी रस्म आहे। चहिरा खिलियल आहिनि, ख़ुशीअ जो माहौल आहे। गोया लहरूं किनारे ते अचण लाइ बेचैन आहिनि। सेणनि जी मरहबा आहे।
ही आहे केक मंगणे जी रस्म, जिते छोकिरो छोकिरी घोट कुंवार मिली करे केक कटींदा, मुंडी जी रस्म पूरी कंदा। परंपरा अनुसार असांजी सभ्यता तहज़ीब जे अनुसार सभ खां पहिरीं मुंहुं मिठो न्याणीअ खे करायो थो वञे। मुंडीअ जी रस्म अची वई। मुंडी पाए जीवन भर जो साथ निभाइण जो वाइदो थियो। घोट राजा पहिरीं छोकिरी कुंवार खे मुंडी पाती, हींअर कुंवार घोट राजा खे मुंडी पाए रस्म पूरी करे रही आहे। हथ हथ में मिलाए जीवन भर जे साथ जो वाइदो थियो। हींअर सभु हिक ॿिए खे वाधायूं ॾेई रहिया आहिनि। खुशीअ जो माहौल आहे। ही सभु वाधायुनि जो सिलसिलो जारी आहे। गले मिली हिक ॿिए खे वाधायूं ॾियनि था, पाखर पाए आशीर्वाद कनि था। रस्म मुंडीअ जी पूरी थी। खुशीअ जो माहौल आहे। सभिनी खे दावत आहे हिन ख़ुशीअ जे मौक़े में। अचो त गॾिजी रसोई वरतायूं।
निंगर पंहिंजे साहेड़ियुनि सां ऐं मिट माइट सां मेहंदीअ जी मस्तीअ में मगन आहे। मेहंदी ऐं मुसाग जो सुगुन ॾाढो शुभ लिखियो वेंदो आहे। पंजाब ऐं सिंध जी सरहद वेझी हुई, इन करे पंजाब जे रीतुनि रस्मुनि जो सिंध ते असरु थियो। हीअ मेहंदी लॻाइण जी रस्म जेका आहे असांखे पंजाब जी देन आहे। जी हाँ, असां सिंधियुनि ते पिणु अॼु जे दौर जो थोरो असरु आहे। कुंवार जे साहेड़ियुनि भेनरुनि मिली करे घोट कुंवार जे सत्कार लाइ अॼु जे माहौल जे आधार ते फिल्मी गाननि जे तर्ज़ ते नृत्य ऐं गीत जो प्रोग्राम पिणु रिथियो आहे। Not too major, huh?
सदियुनि खां हलंदड़ साठ सुगन जंहिंमें सभु घर जा भाती ऐं मिट माइट ख़ुशीअ सां नचनि पिया ऐं ॻाइनि पिया। जी, साठनि सुगननि जो वक़्तु अची वियो। महराज स्वामी साठनि सुगननि जी तयारी करे रहियो आहे। हींअर पूॼा थींदी देवताउनि जी, पितरनि जी। ही आहे झंड। सभु ख़ुशीअ विचां लाॾा ॻाए वाधायूं ॾेई रहिया आहिनि। गाने वक़्तु इहो ॿंधन थिए थो त गानो ॿधाइण खां पोइ राकासी खाधे खां परे रहणो आहे, जिस्म खे साफ़ रखणो आहे। गानो आहे बंधन पवित्रता जो। साठनि सुगननि जी शुरुआत थी। विधि अनुसार महराज कार्यक्रम शुरू कयो आहे। महराज स्वामी मंत्र पढ़ी रहियो आहे। ही आहे उखरी मुहर। ये अॼु जे दौर में नज़र घटि अचे थी, पर इहे सिंध जूं गोया अॼु निशानियूं बणिजी चुकियूं आहिनि। 7 सुहागणियूं मिली करे उखरी मुहरीअ में ही कणक न्याणीअ खे कणक दान कराई वेंदी आहे, जीअं हुनखे पुञ प्राप्त थिए। ही कणक जी लप भरे भरे जनर में विझी रही आहे। ऐं 7 सुहागणियूं मिली करे जनर खे हलाए रहियूं आहिनि। इन मनोकामना सां, इन आशीर्वाद सां त न्याणी हमेशह सुखी रहे। ही न्याणी कणक जा बुक भरे महराज खे, ब्राह्मण खे दान ॾेई रही आहे। ही आहे ऐनर। ही आहे कुंवार मां जंहिं साई साड़ी पाती आहे। ही महराज स्वामी साठनि सुगननि जी प्राचीन तरीक़े सां असांजे पुराणनि रीतियुनि रस्मुनि जे आधार ते पूजा पाठ कराए रहियो आहे। महराज स्वामी पूरी रीतू रस्मूं विधीअ सां कराए रहियो आहे। ये अची वियो मुंहुं मिठे करण जो मौक़ो। खीर ऐं चांवर जेका कुंवार मां कुंवार खे गिटी गिटी करे खाराए रही आहे, पाण बि
सुगुन करे रही आहे। हीअ आहे माखीअ सां मुंहं खे। हीअ असांजूं पुराणियूं रीतूं रस्मूं आहिनि जेके अॼु जे दौर में तमामु घटि ॾिठियूं वञनि थियूं, पर इन्हनि जो हिकिड़ो वॾो मक़सदु आहे। उन्हनि जे पोयां हिकु सुठाइप आहे। ही पूजा पाठ थी रहियो आहे। जी हा, हीअ बि असांजी हिकु विधि आहे। जनम खे 7 सुहारियूं बुक भरे भरे महाराज खे दान ॾिनो वञे थो, जीअं न्याणी पुण्य कमाए जीवन भर सुख माणे। मुंहुं मिठो थियो। ही आहे ॾीए खे भञी करे सभिनी बुराइनि खे ख़तमु करणो आहे। इहा रस्म असांखे इहो ॾेखारे थी त जीअं सभई बुराइयूं न्याणीअ खां परे थियनि। ही आहे तेल लॻाइण जी रस्म। माफी लालो खणी बोल गजानंद स्वामी की जय, बोल राजा रामचंद्र की जय। न्याणीअ जे मथे ते तेल लॻाए आशीर्वाद थो करे, माता आशीर्वाद थी करे। ॿिया घर जा भाती महिमान सभई आशीर्वाद जो छंडो था हणनि। जी हाँ, घोट अची वियो। हाणे थींदी पेर कचण जी रस्म। शादीअ जे ॾींहुं सेणनि जे स्वागत लाइ सभु हाज़िर आहिनि। सेण हिक ॿिए जो गुलनि सां स्वागत करे गले मिली रहिया आहिनि। नाच गाना थी रहिया आहिनि। घोट अची वियो मुठक सां। हीअ आहे पेर कशण जी रस्म, जिते घोट राजा जो खीर ऐं पाणीअ सां चन धोता वञनि था, छो त नाठी थींदो आहे नारायण जा पेर धोता विया। छोकिरीअ मुंहुं ॾिठो। हींअर थी रही आहे लूण मवाइण जी रस्म।
लूणु मवायो वञे थो। मुटुक लाहे हींअर कुंवार मां घोट जो सिंगार कंदी, सुरमो पाए अखियुनि खे चमकाए रही आहे। प्राचीन साठ सुगना आहिनि। हींअर घोट जी भेण कुंवार खे सुरमो पाए रही आहे। मुंहुं मिठो करे रही आहे त अॼु खां वठी हमेशह तुंहिंजे जीवन में मेठाज रहे। ही जेवर पाता वञनि था। ही चूड़ियूं आहिनि सुहाग जी निशानी। ये प्राचीन विधि आहे। महाराज स्वामी सुहिणे नमूने निभाए रहियो आहे। ख़ुशीअ जो माहौल आहे। पलो पली महाराज ॿिन्ही जे तिरनि ते लक्ष्मी जी पूजन थी रही आहे। हथ हथ में ॾेई सॻड़ो ॿधो वञे थो। अग्नीअ जे साम्हूं देवताउनि जी मौजूदगीअ में वेॾीअ ते तव्हां सभिनी खे दावत आहे अचण जी। महाराज स्वामी अग्नीअ जे साम्हूं देवताउनि जी मौजूदगीअ में वेॾीअ जी रस्म शुरू कई आहे। चयो वञे थो त वेॾीअ जे दौर में देवताऊं पाण उपस्थित हूंदा आहिनि। ही भाउ जा हथ ॾिना वञनि था त मां पंहिंजे भेण सां निभाईंदुसि, भेणीअ सां निभाईंदुसि। ही आहिनि मामे जा हथ जेके आशीर्वाद सां भरे घोट कुंवार खे ॾेई रहिया आहिनि त हमेशह ख़ुशि रहो। इहा आहे चाचे जा हथ। आसीस जा हथ आहिनि। अग्नीअ जे साम्हूं पिता पंहिंजे आशीर्वाद जा हथ घोट कुंवार खे अग्नीअ जे साम्हूं ॾेई रहियो आहे। फेरा शुरू थिया। हर फेरे में हिकु संकल्प आहे त अॼु खां वठी मां तोखे पत्नी स्वीकार कयां थो। अॼु खां वठी हर हाल जो मां तुंहिंजो ख़्यालु रखंदुसि
ऐं पत्नी पिणु वाइदो करे थी हर हाल में साथ निभाइण जो। फेरनि खां पोइ ही गुलनि जी वर्खा थी रही आहे जोड़े ते। हींअर कुंवार खाॿे पासे वेहे थी। पूरन रीत हींअर ही घोट कुंवार थिया आहिनि। कन्यादान थो थिए। कन्यादान चयो वञे थो त अश्वमेध यज्ञ खां बि वॾो दान आहे। ही मंगल सूत्र जी पूजा करे विधीअ सां घोट कुंवार खे पाए थो। मंगल सूत्र जी रस्म जेका आहे असांखे महाराष्ट्र जी देन आहे। हीअ सुहाग जी निशानी करे मञियो वेंदो आहे। सिंदूर मांग में भरियो वञे थो। इहा असांजी प्राचीन परंपरा रही आहे। गुलनि जा हार पाए हिक ॿिए खे वाधायूं ॾिनियूं वञनि थियूं। पलव पाए साईं जे दर आराधना थिए थी त हे साईं हमेशह इन जोड़े ते पंहिंजे आशीर्वाद जो हथ रखजांइ। माउ पीउ खां घोट आशीर्वाद वठे थो। अॼु खां नए जीवन जी शुरूआत आहे। शादी जीवन जी हिकु नई शुरूआत आहे। इन लाइ माउ पीउ खां आशीर्वाद वठी हिन नई राह में घोट कुंवार कदम रखनि था। हींअर घोट कुंवार स्टेज ते पधारिया आहिनि। दोस्तनि मिटनि माइटनि जे मिलण जो वक़्तु अची वियो आहे। सभई ॿिन्ही परिवारनि खे वाधायूं ॾींदे घोट कुंवार खे आशीर्वाद ॾींदे अॻियां वधनि था। साईं जोड़े ते हमेशह पंहिंजी महर करे